शहदादकोट में वाटर सप्लाई वारो पाणी बंद हुअण वारे मामले ते शहरी इतिहाद जी मेज़बानी हेठि शहर जे हिक मुक़ामी होटल में गॾिजाणी कोठाई वई, जंहिं में शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि अॻुवाणनि कामरेड वाहब पंदराणी, कामरेड हुबदार मीर ग़ैबी ख़ान मुग़ेरी, मौलाना मोहम्मद जान आबिद, डॉक्टर इम्तियाज़ शेख, आसिफ मक्सी, हमल खुश्क, डॉक्टर मुजाहिद अवन, अनवर मुग़ल, शहबान जमाली, गफ़ार पंदराणी ऐं ॿियनि शिरकत कई, जिते मज़कूर अॻुवाणनि चयो त पाणी साह वारनि जो जीआपो आहे, पर हितां जी सीएमओ पाणी जी फ़िरहामी वारे अहम मामले में संजीदगी नथो ॾेखारे, जंहिं करे शहरी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त पाणी बंदि हुअण वारे मामले बाबति पीपल्स पार्टी सिंध जी क़यादत खां वठी हितां जे MNA ऐं MPA खे आगाही ॾिनी आहे, पर 20 ॾींहं गुज़रण बावजूद बि भॻल पाई बहाल न थी सघियो आहे। हुननि चयो त ख़ुदारा शहर खे क़ब्रिस्तान रेगिस्तान न बणायो वञे। हुननि वधीक पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत खे शहर जे हिन अहम इशू जो नोटिस वठी शहर जे बुनियादी मसइलनि खे हल कयो वञे। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शहदादकोट।